चीनी शहरनि जी सिक्योरिटी जे हवाले सां वज़ीर आज़म पाण निगरानी करे रहियो आहे। सुदसमा फारूक वफ़ाक़ी वज़ीर तातार प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हुकूमत मसइलनि जे हल लाइ पुरज़म आहे। आलमी मीडिया में पाकिस्तान जी मईशत बाबति सुठियूं ख़बरूं अची रहियूं आहिनि। मुल्क दुश्मननि खे वधंदड़ मईशत सुठी नथी लॻे। शहबाज शरीफ़ जी हुकूमत अचण खां पोइ वापारी तबिके जो एतमाद वधियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 3 ॾींहं जे दौरे लाइ अॼु सऊदी अरब रवानो थींदो। पड़ी वज़ीर साग डार, नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, बचाव वारो वज़ीर ख्वाजा आसिफ ऐं ॿिया वज़ीर आज़म सां गॾु हूंदा। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म सऊदी वलीअहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। रिकॉर्डिंग ते सऊदी अरब तरफ़ां $1 अरब जी सीड़पकारी जो इम्कान। ॿिन्ही मुल्कनि में मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स ते ॻाल्हियूं थींदियूं। शहबाज शरीफ़ मोहम्मद बिन सलमान खे पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾींदो। सूबाई वज़ीर शर्जील मेमण पारां वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। प्रोविंशियल ट्रांसपोर्ट अथॉरिटी सिंध जे ऑफिसरनि जूं ईद जूं मोकलूं भरल। शर्जील मेमण हिदायत कई आहे त वाधू भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ शिकायतनि ते लाॻापियल इख़्तियारूं हिकदम कार्रवाई कनि। मुसाफ़िरनि खे परेशान कंदड़ ट्रांसपोर्टरनि खे माफ़ न कयो वेंदो। सिंध हुकूमत अवाम खे हर क़िस्म जो रिलीफ ॾियण लाइ पुरज़म आहे। तालीम खाते शिकारपुर में जाली बिलनि जो इंकशाफ। एंटी करप्शन खाते पारां नोटिस वठी इंक्वायरी जो हुकुम। रिकॉर्ड तलब टीईओ शिकारपुर ऐं ॿियनि जे मिली भगत सां जाली आईडीज़ खुलरायूं पियूं। एंटी करप्शन जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर शिकारपुर खे ख़त जारी कयल ख़त में ॼाणायो पियो त ॼाणायल अमलदारनि खे रिकॉर्ड समेत बयान लाइ 15 अप्रैल ते चार्ज ऑफिसर जे आॾो पेश कयो वञे। एंटी करप्शन खाते टीईओ शिकारपुर ज़िले ट्रेज़री ऑफिसर टीईओ शिकारपुर खां बि रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। लखी मरवत में पुलिस ते दहशतगर्दनि जो हमलो। पुलिस मोबाइल ते फायरिंग सबब डीएसपी सिधो बहलकार शहीद। पुलिस मूजिब हमले में हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थियो। डीएसपी गुल मोहम्मद मामूल जे गश्त ते हो त दहशतगर्द फायरिंग करे फ़रार थी विया। सिंधड़ी भरिसां जवाबदार कार इल्ज़ाम हेठि भेण खे पिस्टल सां फायर करे क़तल करे छॾियो। ॻोठला वसाई बुरड़ो में जवाबदार इरशाद बुरड़ो पंहिंजी नौजवान भेण नबीला बुरड़ो खे फायरिंग करे क़तल कयो। नारी खे बचाईंदे ॻोठाणो मुर्तज़ा बुरड़ो ज़ख़्मी। नारू भरिसां दरगाह कंबीशाल वचू ते सुतल ॻोठाणी हाकिम बबरू खे जवाबदारनि कुवाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। वारसनि पारां कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करण जो मुतालबो। ककड़ भरिसां इंडस हाईवे ते ट्रैक्टर ट्राली खे डंपर जो टक्कर। हिकु पोरित फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। हादसे में ट्रैक्टर ट्राली सवार कोट अहमद ख़ान बरमाणी पासी मुमताज़ फौत थी पियो। अली नवाज़ बरमाणी ऐं अज़र लगारी ज़ख़्मी थी पिया। पुलिस डंपर खे तहवील में बटी छॾियो। ड्राइवर फरार। ऐं ॾखण अफ्रीकी अॻूणे रांदीगर गैरी क्रिस्टन खे व्हाइट ऐं जैसन गिल्स्पी खे रेड बॉल जो हेड कोच बणाइण जो फ़ैसिलो। रस्मी कार्रवाई मुकमल थियण खां पोइ बाक़ाइदा ऐलान कयो वेंदो। असिस्टेंट कोच जी ॻोल्हा बि शुरू कई वई आहे। पीसीबी इश्तिहार ॾेई छॾियो।